हे हरि। संत एकनाथ महाराज वटि हिकिड़ो सेवक आयो, चवण लॻो बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांखे जीअं भगवान जी भक्तीअ में खुमारी चढ़ियल आहे, ॾींहं राति भॼन तव्हांखे रस ईंदो आहे ॾाढो, असांजो त मन लॻंदो न आहे, इहो तव्हांखे कीअं भगवान जो नालो मिठो लॻो, प्यार कीअं थियो? संत एकनाथ ॾिठो त हिन में सिक सची आहे। हाणे संतन जा भी तरीक़ा हूंदा आहिनि सम्झाइण जा, ध्यान ॾिजो। संत उनखे कोई फार्मूलो न ॿुधायो, उपाय न ॿुधायो। संत चवण लॻुसि त प्यारा ॿुधाए हाणे तूं छा कंदे, इहे सभु ॻाल्हियूं तुंहिंजो समय निकिरी वियो, मतिलबु चई बाक़ी तुंहिंजे जीवन जा बचा अथई 7 ॾींहं, मतिलबु चई 8 ॾींहं तूं ॾिसंदे कोन, हाणे वञी भॼन कर, इहे सभु सवाल जवाब न कर। महाराज रोटी रद्द थी वई। बाबा दुकान ते हलो, खड में वञी पियो दुकान में, 7 ॾींहं बचा आहिनि, हाणे भॼन कंदुमि, दुकान ते वेंदुमि। बाबा पैसा वञी तव्हां वञी धूड़ पायो। बाबा चांहि चई खाईअ में पई, चांहि खपे कोन, चांहि धूड़ पई चांहि में, भॼन करण ॾे। रोटी न वणे, चांहि न वणे, भगवान जो भॼन वणे, कोई न वणे, निजो भॼन। 2 ॾींहं 4 ॾींहं खुमारी जुड़ी वई, एॾो रस आयो, एॾो आनंद आयो। 7 ॾींहं गुजरी विया, 8 ॾींहं गुजरी वियो। अरे मांखे त संत एकनाथ महाराज पूरण दरवेश इहो कीअं थियो? डुकंदो डुकंदो आयो, कि बाबा तव्हां चयो 7 ॾींहं, हा हे त 8 ॾींहं लॻी वियो। पोइ चई मां त मरियुमि न। संत चवण लॻा प्यारा 7 ई ॾींहं त थींदा आहिनि, 8 ॾींहं त थींदो ई न आहे। जेके बि वेंदा 7 ॾींहंनि में ई वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि, तूं सवाल छा पुछियो? मां त हुनजो जवाबु ॾिनोमांइ। चई मां सवाल पुछियो कि भगवान जो भॼन मिठो नथो लॻे, हाणे ॿुधाए 7 ॾींहं कहिड़ा कहिड़ा कम कया? दुकान ते वे, चई मूं ई न ॾिठो। पुट पोटरा खेॾाए, चई परियों खां हथ जोड़िया। कहिड़ा कहिड़ा भाॼियूं खाधे, शौक़ीनी के, पार्टी वार्टीअ ते वे। चई बाबा सच ॿुधायांव, मां सॼे ॾींहं में 1 ॿ फुल्को कोई जोरीअ खाराईंदो त यादि ईंदो, उहो बि न वणंदो। छो? चई हाणे 7 ॾींहं जीवन जा बचिया आहिनि त छा वणंदो? चई बसि तूं त 7 ॾींहं सम्झे न। हा असां त 7 मिंट बि न सम्झंदा आहियूं, हर पल मौत जी अमानत सम्झंदा आहियूं, तॾहिं असांखे भगवान मिठा लॻंदा। ईअं कीअं भगवान मिठा लॻंदा? प्यारा सभिनि खां उथी करे छा कंदो आहे? चई बाबा मां ब्रश कंदो आहियां। सभिनि खां उथी करे अखियूं पोइ खोलींदो कर, पहिरियों चवंदो कर राम हरे राम हरे राम। अहिड़ी आदत विझी छॾ, राति जो अगरि 2 बजे करवट बि बदिले त मुख मों बिना चवण जे निकिरी वञे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।